नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां कंडरा में शेख कम्युनिटी वेलफेयर एसोसिएशन ज़िले सखर जे यूनिट कंडरा पारां नेशनल प्रेस क्लब कंडरा रजिस्टर्ड जी नए साल 2020 जी चूंडजी आयल उहिदेदारनि जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें शेख कम्युनिटी वेलफेयर एसोसिएशन ज़िले सखर जे सदर हाजी मनवर अली शेख, नायब सदर भाई खान शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद खान शेख, गुल शेर शेख जिन मेज़बानी जा फराइज़ सर अंजाम ॾिना, जिते नई आयल बाडी नेशनल प्रेस क्लब कंडरा जे उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया। इन मौके ते अॻवान खिताब कंदे चयो त कंडरा जा नौजवान सहाफ़ी पंहिंजो कमु सिंध जे ग़रीब मारूड़नि जे सुठे नमूने सां सर अंजाम ॾियनि, ख़ासि तौर ते तइलीम, सिहत, तरक़ियाती कमनि, साफ़ पाणी जे पीअण जे मामले ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया ते जागृता कनि, जीअं ईंदड़ बल्दियाती इदारनि में सुठा चेयरमैन ऐं काउंसलर चूंडिजी सघनि। हिन वधीक चयो त बल्दियाती निज़ाम उतां जे लोकल माण्हुनि खे अहमियत ॾिनी वञे, सियासी बुनियाद जे वर न चाढ़िया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।